ठरी मीरवा भरिसां ॻोठ उमेद अली शहर जी रहवासियुनि शादीशुदा औरत मसमा ज़ेबा ख़ातून खैरपुर पहुची इल्ज़ाम मड़ियो आहे त मुड़ुस ऐं सावरनि कारो करार ॾेई हफ़्तो कमरे में बंदि करणु बैदि तशदुद करण समेत मक़ामी वॾेरनि सखावत शहर ईमान शहर ऐं ॿियनि कारिक करार ॾेई क़तल करण जी फतवा जारी कई आहे। जंहिं बैदि पीउ माउ जे घर में मूं मथां हमिलो कयो वियो, जंहिंमें मौजज़ाना तौर ते बची वियसि। बाद में ठरी मीरवा थाणे ते पहुची तहफ़ुज़ फराहम करण जी गुज़ारिश कई त ठरी मीरवा पुलिस रिश्वत घुरी। केस दाख़िल करण खां बि इनकार करे छॾियो। हिन चयो त खेसि बाअसर वॾेरो ऐं सावरनि मां जान खे ख़तरो आहे त खेसि कारो करार ॾेई क़तल कयो वेंदो। हिन IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त खेसि तहफ़ुज़ फराहम करण सां गॾु जुर्गाई वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।